टंडोजाम एसटीपी जे सर टंडोजाम टंडोकेसर जे इलाक़नि में वधंदड़ बदअमनी चोरियुनि फुरनि जे आज़ार ख़िलाफ़ टंडोकेसर में हलंदड़ मंशियात जे ख़िलाफ़ एसटीपी जे अॻवानी हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते धरणो अॻवान ज़िले सदर जान मोहम्मद जुड़ेजो ममताज़ राज अयूब धमाज मंठार ख़ास किले ऐं औरतुनि पारां टंडोजाम प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वॾेरनि जे बंगलनि ते दलाली करण में पूरी आहे, जॾहिं त सिंध जा शहर रोड ऐं रस्ता हितां जे माण्हुनि खे लोफरनि जे रम करम ते छॾियो वियो आहे, बेयारो मददगार छॾियो वियो आहे। उन जे करे तरक़ी पसंद पार्टी इन बदअमनी जे ख़िलाफ़ इन मंशियात फ़रोशी जे ख़िलाफ़ मुनज़म जदोजहद हलाई रही आहे। हीअ असांजो मुसलसल 6-7 मुज़ाहिरो आहे, पर हितां जे इंतिज़ामिया जे कन तां जोई नथी चुरे त हुननि खे कोथे हू सम्झनि था त ही कामरेड आया असांखे जेका पंहिंजो 2 नारा हणी ऐं रोड खोले हलिया विया। हाणे ईअं न थींदो। साहब ऐलान कयो हो त असां मंशियात जे लाइ SSP खे एप्लीकेशन ॾिनीसूं, जेको मौजूदु SSP वरी मोटी आयो आहे अमजद शेख। अॻिए टेन्योर में असां हिनखे दरख़्वास्त ॾेई आयासीं त तव्हांजे ज़िले जे अंदरि मंशियात मुनज़म नमूने सां पुलिस जी सरपरस्ती में हले पई। उन्हनि गारियुनि ॾिढुनि खे पुलिस मां कढो, छाकाणि त हितां जी पुलिस एतिराज़ रखियो वियो आहे। मुसलसल ही 5 असांजो एहतजाज आहे। असांजो मंशा जे ख़िलाफ़ एहतजाज आहे, जेको माना हिते जी इंतिज़ामिया को बि एक्शन न वरितो आहे। असांजो 5हों एहतजाज आहे। टंडोकेसर खां वठी टंडोजाम में 4हों एहतजाज टंडोजाम में, हिकिड़ो असांजो एहतजाज प्रेस क्लब टंडोकेसर में थी चुको आहे। त असां इहो था चवणु चाहियूं SSP साहिबु अमजद शेख खां, असांजो नओं नस्ल जेको तबाह पियो थिए आइस हीरोइन में वेनपुरी सरियाम हले, कटोठोरो सरियाम हले, हिते तव्हां जेके ऑफिसर हिते तव्हां जेके मोकिलिया इहे सिर्फ़ु भत्ता वठण में ऐं उगाड़ी में पूरा आहिनि छा थियो आहे। ऐं ॿियो जेको टंडोकेसर जो शहज़ाद काज़ी आहे इनखे लाथो वञे, न त असां भरपूर तरीक़े सां मज़म्मत कंदासीं। असां वरी बुख हड़ताल कंदासीं। असां 5 ॾींहं जो टाइम ॾियूं था SSP खे, हिननि खे लाथो वञे। शहज़ाद फिलफोर उन्हनि खे एहतजाज जे थ्रू उन्हनि खे चेतावनी ॾियणु चाहियूं, जेसीं ताईं तव्हां इहा मंशात ख़तमु न कंदो तरक़ी पसंद पार्टी तव्हांजो जीअण हराम करे छॾींदी। भागियो पियूं आहिनि, बच्चा बेरोज़गार वेठा आहिनि, उन जे करे इहा हड़ताल कई अथऊं। तव्हांखे करे मंशा जे बारे में तव्हां छा चवंदा? मंशा जे बारे में न में पूरी बंदि करियो, पूरी बंदि करियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।